शायरी काक कंधीअ जा कमल कुमाणा तोखां पो विसरी विया सभु माणा राणा तोखां पो कुझ न वणे थो आहे जवानी बार बणी साह खजन था साणा साणा तोखां पो मुरकुन जा विया पोपट उडरी चपन तां नेण रहन था लुड़कन हाणा तोखां पो मन खे वियूं वकोड़े वीरानियूं चांडो क्यूं ऐं चेट रुसाणा तोखां पो ओ बेदर्दी मनवा मन जे कीझर मां खुशन जा सभु हंज उडाणा तोखां पो मूमल जो तूं साह हुए वे साह हुए भींग थिया आहिनि दिल जा भाणा तोखां पो खोसकी खां तन्हा सूरत ठकुर जी चूंड आहे डॉक्टर महमूद मुगल जो ई खूबसूरत नसर साल 2018 जी पुॼाणी थी 31 डिसंबर जो सिज लहण खां पोइ साल 2018 जे आख़िरी ॾींहुं असांखे अलविदा चयो। इन सोच में कुझु बि नऊं न आहे, का बि ॾुखी ॿोली न आहे जा समझणी पवे। जे आहे त हयाती जो कार वहिंवार समझणो हूंदो आहे। वक़्त जूं ब्रेकूं जाए जे मूंखां ख़राब आहिनि या ईअं खणी चइजे त हिन सवारी में ब्रेकूं त आहिनि ई कोन। हिकी रफ़्तार सां हलंदे हू सालनि खे कैलेंडर ते बदिलाईंदो रहे थो। खन पल में सभु कुझु मटिजी थो वञे। हलंदड़ घड़ी माज़ीअ में कंहिं वक़्त बि बदिलजे थी, का ख़बर ई नथी पवे। बसि हाल माज़ी बणिजे थो, बिल्कुलु ईअं जीअं 2018 माज़ी बणिजी वियो। वक़्त जे इन डोड़ असांखे ॿियो कुझु बि न सेखारियो, पर हिकु ॻाल्हि ज़रूर सेखारे थी त को बि क़ाइम न आहे सवाइ अल्लाह ताला जी ज़ात खां। बाक़ी सभु कुझु बदिलजंदड़ आहे। वार कारण मां अछनि में, सख़्त चमड़ी गुंजन में, तेज़ नज़र झीणाई में बसि मटिजंदा रहनि था। नंढपुण जवानी ऐं जवानी पीढ़ीअ खे भाकरनि में भरिनि थियूं, बशर्ते कि ज़िंदगी इनायत थिए। ऐं हाणे उन वहंदड़ नार जे लोटनि में कारकर्दगी जो पाणी केतिरो भरिजी छुलके थो, हयाती जो इहो नार कीअं वहे थो, इहो ई असल किसो आहे ऐं इहा ई बुनियादी कहाणी आहे। हर नओं ईंदड़ साल पुराणियूं तारीख़ूं नए साल जे अंग वारे लिफ़ाफ़े में विझी खणी ईंदो आहे। 1 जनवरी सदाई पहिरीं हूंदी आहे, उहा ॿी नथी थिए। हा, इहो ज़रूर आहे त हाणे जेका 1 जनवरी आई आहे इहा साल 2019 जी आहे। प्रोग्राम रात हाणे हिकु दफ़ो ॿीहर आवाज़ इन सफ़र में अव्हांखे खिली खीकारियूं था ऐं हाणे उन्हनि ख़तनि खे शामिल कंदासीं जिन साथियुनि असांखे राय ॾियारे मोकिली हुई। असां सभिनी साथियुनि खां राय घुरीसीं। कुझु ख़त मूं ताईं पहुता आहिनि। दोस्त कहिड़ी राय ॾियनि था, पढ़ी था वठूं। साकरे खां दिलबर सूमरे मज़ाया राय जे हवाले सां लिखियो आहे त इहा मज़ाया राय दिलि में न कजां। हाणे प्रोग्राम करणु छॾे ॾियो, रेडियो ते ड्यूटी न कयो ऐं फोन इस्तेमालु न कयो। दिलबर सूमरा, मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर थियां त ॾाढो भलो थियां, छो त रुगो किरियूं ॿुधाई माण्हुनि खे। वरी महिरबानी अवांजी मज़ाया राय ॾिनी असांखे। ऐं ॻोठ अली मोहम्मद शोरे खां वकार अहमद ऐं नज़ीर अहमद शोरे लिखियो आहे त प्रोग्राम मौजू मेहरान जो ज़बरदस्त रहियो, पर बंदि करे तव्हां शायदि ग़लती कई आहे। नओं प्रोग्राम अहिड़ो कोन थींदो। सिजावल खां भेण सीमा गज़ल लिखियो आहे त प्रोग्राम मौजू मेहरान जो पंहिंजो पंध पूरो करे यादगार बणिजी वियो, पर अदा बशीर तव्हां जेको बि अदबी प्रोग्राम कंदा आहियो सचपच त पंहिंजो मट पाण हूंदो आहे। मुंहिंजी राय आहे त प्रोग्राम आईना ऐं अक्स हलायो वञे। टंडे अलायार खां दरिया खान ऐं मूसा खान जरवार ख़त लिखियो आहे त चाचा बशीर सभु प्रोग्राम सुहिणा हुआ, पर प्रोग्राम आईना ऐं अक्स जहिड़ो ॿियो प्रोग्राम कोन थियो। उहो ई प्रोग्राम हलायो वञे त बहितर आहे। बुरड़ी शाह करीम खां मुंहिंजे शागिर्द ऐं शाइर बाबल पोड़े रिंद लिखियो आहे, उस्ताद बशीर तव्हांजे प्रोग्रामनि मां घणो कुझु हासिल कयो अथऊं। जेको तव्हांजी दिलि खे वणे उहो प्रोग्राम हलायो। असांखे तव्हांजी हर सिटा वणंदी आहे। प्रोग्राम मौजू मेहरान जूं में मसरूफ़ियतनि करे लिखणु घटि रहियो, पर ॿुधणु कोन विसारियोसीं। हाणे जेको प्रोग्राम रखो उन में को कुणू ज़रूर कढंदा कयो, हर 15 रोज़ा, छो त दोस्तनि जो तारफ़ शामिल थींदो त वधीक मज़ो मची वेंदो। शाल सलामत हुजो। टंडे मस्ती खां अदी नूरी ने लिखे थी त अदा बशीर तव्हांजे आवाज़ ऐं अंदाज़ में अलाह उहा माखी रखी आहे जे रूह खे मिठास मोहे छॾे थी। शाल सदाई रब जी अमान में हुजी। प्रोग्राम में अदी सीमा गज़ल, अदा राजा पालारी, भा गुलाम मोहम्मद थेबे, अदा शफीक जान थेबे, भा मजादी जरवार,
भा बाबल रिंद अदा अल्लाह जुड़े कलोड़े बागी बिलावल मलाह समेत सभई सुठो पिया लिखनि। राय इहा आहे त प्रोग्राम आईन आहे अक्स हलायो वञे ऐं बाक़ी दोस्तनि खे इहा गुज़ारिश त अमी पंहिंजी राय असांखे ज़रूर ॾियारे मोकिलिजो। यादि कयो असांखे गोलारची खां अदा सलीम चांडियो इंतिहाई भलो शाइर आहे असांजो, वॾी महिरबानी भा। ऐं भा नज़ीर चांडियो ऐं ॻोठ सजन उढेजे खां मोहम्मद अनीफ उढेजो, मुस्तू उढेजो, मस्त बाबर उढेजो ऐं भुट्टो उढेजो। शहनशाह सखी दातार जे पटन तां मोहम्मद असलम जा नुहाणी तना महबूब जा नुहाणी चूंड कयो आहे अलाए त कंहिंजो ई नसर। मुंहिंजा कन कूड़ ॿुधी ॿुधी अपाहिज थी विया आहिनि। मुंहिंजूं अखियूं ऊंधे में थाबड़जी अध चरियूं थी चुकियूं आहिनि। मुंहिंजी ज़ुबान चोरी थियण खां पोइ अञा वापसी नाहे मिली सघी। जुड़तू तारीख़ जो प्यारल ज़हर उल्टी करे ॿाहिरि कढी छॾियो अथमि। आऊं हाणे इन ज़ुबान सां ॻाल्हाइण चाहियां थो जेका मूंखे इंसानियत ऐं धरतीअ जे इश्क तोहफ़े में ॾिनी आहे। मूंखे सूर्य ते चढ़ण मंज़ूर आहे पर इश्क जी बेरहमती मंज़ूर न आहे। नुहाणी गुरु पीर पठे जे पटन तां उदास महबूब नुहाणी ऐं शहबाज जा नुहाणी जी चूंड आहे अलाए त कंहिंजी शाइरी। नेण मुंहिंजा रुना त छा थी पियो, गल मुंहिंजा भिना त छा थी पियो, मुंहिंजो दाहूं रड़ियूं दिलबर ॿुधी टहक तोजे ॾिना त छा थी पियो, मां मरी जे वञा पोइ मुंहिंजा पिरी तो वाइदा पुना त छा थी पियो। मौला